नबी से फरमा आखिरी ज़मानो होगी तो जो आम माण्हू उलमा हक़ के ॻाल्हाईंदा आम माण्हू ये होटल जा बेरा ये गिदरा ये हिंदाणा विकिण वारा ये हारी कुड़मी भी मौलवियुनि खे पिया ॻाल्हाईंदा गारियूं पिया ॾींदा बाबा मौलवी हाणे छो था उथनि महांगाई थी वई आहे मौलवियुनि खे वज़ारतूं मिलियूं आहिनि वॾो पैसो मिलियो अथनि आम माण्हू बि उलमा खे ॻाल्हाईंदा गिला कंदा मुझे नबी फरमायो पोइ टे अज़ाब उन्हनि जे मथां मुसलत थींदा पहिरियों अज़ाब यरफउल बरकत मिनल कसब मुझे नबी फरमायो कमाई मां बरकत हली वेंदनि माशी तंगी थी वेंदनि करोड़पति हूंदा पोइ बि परेशान हूंदा क़ुरान मुझे साम्हूं पियो आहे उलमा जी गिला कंदो ज़िंदगी ज़हर थी मां नथो चवां अलाह जे नबी फरमायो माशी तंगी थी नबी से फरमा आले हक़ उलमा के ॻाल्हाईंदो गारियूं ॾींदो पोइ हक़ में टियों अज़ाब अञा वॾो आहे नबी से फरमा जॾहिं माण्हू आले हक़ उलमा के ॻाल्हाईंदा पछाड़ी में मौत कलमे ते न थींदी दुआ कयो अल्लाह असांखे इन अज़ाब खां बचाए सुजाणी वांगी या भुल में गिला थी वई आहे गारियूं ॾिनो न आलमनि खे त रब खां माफ़ी वठो अॼु खां बाद